अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो सिंध खां सिंधी इल्ताफ़ सुमरोज रिपोर्ट मुताबिक़ सिंधु दरिया जे कप ते रहंदड़ ॻोठ अलादाद आलमानी तालका मोरो जो रहवासी मिसमा शमशाद आलमानी ऐं मिसमा तबसुम आलमानी पाक किताब जा वास्ता ॾिना। हुकूमत पाकिस्तान जे नुमाइंदनि ऐं सिंध जे हर हिकु माण्हूअ खे सिंधुअ ते कैनाल जी मंज़ूरी ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरण ऐं हक़ घुरण ऐं दरिया खे बचाइण लाइ अवाम खे जिदोजहद करण जे लाइ वास्ता ॾिना ऐं अक़वाम मुतहिदा जे इदारे ऐं तमामु मुल्कनि जे अवाम ऐं अॻवाननि खे दरिया सिंध बचाइण जे लाइ अपीलूं कंदी रहियूं आहिनि। हिननि अगरबत्तियूं रोशन कयूं ऐं गुलनि जी वर्खा बि कई। हिननि वधीक चयो त अगरि असां न उथियासूं त फ़लस्तीन वांगुरु हिकु हिकु थी मरी वेंदासूं। हिननि वधीक चयो त बादशाह जेके अदा वज़ीर आला आयो ज़रदारी साहब हुक्मराना जेकी आयो हिन क़ुरान जे वास्ते हिन क़ुरान जे सदके असां ग़रीब आहियूं, असां मज़लूम आहियूं, असां बहराड़ी जा माण्हू कचे जा माण्हू आहियूं। हिन क़ुरान जे वास्ते दरिया बादशाह जो पाणी सुकी विया हाणे असां जा बचड़ा तड़पंदा, जीत जणियो तड़पंदो। जेकी वज़ीर आला आयो दरिया बादशाह जे पानी जा कैनाल जेके आहिनि तव्हां बंदि कयो। जेकर ही कैनाल सुकी विया, दरिया बादशाह सुकी वियो त असां त काॾे वेंदासीं? असांजो जीत जणिया मरी वेंदा मुल्क जा। असांजे दरिया बादशाह में पाणी कोन्हे को। हिन क़ुरान जे वास्ते जेके वज़ीर आला आयो बादशाह आयो जेकी हुक्मराना आयो जेकर सभु भैर अदा सिंधी सभु उथो हे क़ुरान खणी आया दरिया बादशाह ते क़ुरान जे मुआबे सभु उथो पंहिंजे हुक्म जे लाइ पंहिंजे हक़ वठण जे लाइ तव्हां उथो सभु उथो ॿाहिरि उथो त सभु पंहिंजो दरिया बादशाह बचायूं। अदा दरिया बादशाह